जेतिरी झार हकिलबी ओतिरी उथंदी। दोस्तों हिकिड़े ज़मीनदार जूअर जी झार जे लाइ पघार ते हिकिड़ो कांग तड़ियो रखियो हुयो। हिकिड़े ॾींहुं ॿनीअ ते अची ॾिठईं त झार पई थी जूअर खाए ऐं कांग तड़ियो सुतो पियो आहे। निंड मां उथारे पुछाईंसि त तूं आहीं जो बने ते सुम्हियो पियो आहीं ऐं खोंघरा थो हणी, झार पई थी पोख खाए। चईं, भोतार पेही ते थो चढ़ी वेहां त पोइ जेॾां तेॾां झार आहे ऐं तड़े तड़े खंभड़ूं ई सुकी थियूं पवनि ऐं निड़ी बि सुकी थी वञे। बने ते लही थो बीहां त थोरी थोरी झार आहे ऐं भोतार सुम्ही पओ त झार आहे ई कान। भोतार अकल ॾींदे चयुसि, अड़े जेतिरी झार हकिलबी ओतिरी उथंदी, मतलब त अखियूं पूरे सुम्हंदड़ जे घर खे खाट लॻंदो त ख़बर ई न पवंदसि। ईअं बि चवंदा आहिनि त जागंदड़ जूं वछूं, सुम्हंदड़ जा कुहा। ख़बरदार थियण सां तमामु घणा मसइला साम्हूं अचनि था। सुम्ही पवण वारे लाइ को बि मसइलो न आहे। अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। या हीअं बि चवंदा आहिनि त कबूतर अखियुनि ते हथु रखी चयो त मां ॿिलीअ खां लिकी वयुसि, कमु कर त दुनिया में खोड़ कम आहिनि, लत खोड़े सुम्ही पओ त कमु आहे ई कोन। दोस्तों उमेद आहे त हिन वीडियो मां सबक़ ज़रूर सिखियो हूंदो ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि वंड कंदो।